अस्सलाम वालेकुम। मां अनीता ख़ान वाइदे मुताबिक़ 2 बजे मौजूद आहियां। शायदि 1-2 मिंट वधीक थी विया। उमेदु आहे त सभु ख़ैर ख़ैरियत सां हूंदा, पंहिंजे घर में पंहिंजे बचनि सां गॾु ऐं वेकेशन्स खे इंजॉय कंदा हूंदा, जीअं असां पिया करियूं पंहिंजे ॿारनि सां गॾु वेकेशन्स खे इंजॉय पिया करियूं। सीउ आहे कराची में, काफ़ी सीउ आहे ऐं मच कचहरियुनि जो सिलसिलो बि जारी आहे। घर में पंहिंजी फैमिली सां गॾु सीउ जी हिकिड़ी इंजॉयमेंट आहे। अच्छा जी, इन सर्द मौसम में कुझु लहजा बि सर्द थींदे ॾिसूं पिया, कुझु मामलात बि सर्द थींदे ॾिसूं पिया ऐं कुझु रवैया बि सर्द थींदे ॾिसूं पिया, कुझु माण्हू बि सर्द थींदे ॾिसूं पिया। लाइव अचण जो मक़सदु त मूं अॻु में ॿुधायो हो त 2-3 ॻाल्हियूं आहिनि जंहिंजे करे लाइव अचिणो पियो आहे। ऐं सभ खां पहिरीं त इहो त उस्ताद ऐं ख़ासि तौर ते जंहिंखे असां नौजवान उस्ताद या यंग टीचर्स चऊं था, उन्हनि जा मसइला ॾींहों ॾींहुं पेचीदा थींदा वञनि ऐं सॉल्व नथा थियनि। सभ खां पहिरीं त इहो फैक्ट आहे ऐं असां बिल्कुलु इन खे तस्लीम करियां थी त न अपग्रेडेशन थिए पई, न प्रमोशन थिए पई, न इनिशियल डेट ऑफ अपॉइंटमेंट खां असीं रेगुलराइज़ थियूं पिया। ठीकु आहे, ऐं मतिलबु त मसइला पेचीदा ई असांजा आहिनि ऐं सॉल्व जी तरफ़ नथा वञनि। ठीकु आहे, कमेटियूं ठहनि पियूं, एहतजाज थियनि पिया, जेको जंहिंजे वस में आहे सो करे पियो। डेट्स गुड, सुठी ॻाल्हि आहे। हर को पंहिंजे पंहिंजे वसाहर जेको करे सघे थो सो करे पियो, इहो उनजो जमहूरी हक़ आहे। ज़रूरु करणु खपे, प्रोटेस्ट बि कजे ऐं मज़म्मत बि कजे ऐं उन्हनि शयुनि जे ख़िलाफ़ु ज़रूरु आवाज़ उथारिजे त जेको कुझु उस्तादनि सां ग़लति थिए पियो। सभ खां पहिरीं त 2001 खां वठी ही 2021 अची थियो आहे ऐं उस्ताद इनिशियल डेट ऑफ अपॉइंटमेंट खां रेगुलर न थिया आहिनि। CBM वारा पहिरियां असांजा भाइरुआ जेके जिन सां इहो ज़ुल्म थियो, उन खां पोइ सिंध यूनिवर्सिटी, IBA, NTS हिकिड़ी मतिलबु वॾो डिघो सिलसिलो आहे जेको अञा ताईं अणखुट नज़र अचे पियो ऐं ईंदड़ जेके न्यू रिक्रूटमेंट आहे उहा भला कहिड़े हिसाब सां पई थिए, उन्हनि सां कहिड़ा वेधन थींदा, कहिड़ियूं तातियूं थींदियूं, उहो त वरी हाणे मुस्तक़बिल में अगरि जीअरा रहियासीं त ॾिसंदासीं, इनशाला उन्हनि जो बि साथ ॾींदासीं। हाणे अचूं था इन ॻाल्हि ते त मसइला हल कोन पिया थियनि। ठीकु आहे, इहो असां मञियोसीं, मसइला हल कोन पिया थियनि, बिल्कुलु बि कोन पिया थियनि ऐं बल्कि वधंदा ई पिया वञनि ॾींहों ॾींहुं। ऐं सभ खां पहिरीं आऊं ई अपग्रेड थियणु चाहियां थी, मूंखे 14 मिली वञे, बाक़ी मूंखे छा खपे। ऐं प्रमोशन जेको आहे उनजे लाइ त 10-10 साल DPC माज़ी में न थींदी रही आहे, कंहिं कुझु कोन चयो, सभु ख़ामोशी रहंदा आहिनि। हिन वारे ऑल सिंध यंग PhDs प्रमोशन कमेटी जेको आहे हथ पेर हयां, उन्हनि घोड़ा कई ऐं मूंखे यादि आहे उन मीटिंग जो बि जंहिंमें इंतज़ार साहब ई हो, जे ओॾीमहिल रसूल बख्श शाह वेठो हो, अशरफ कास्तेली हो ऐं गस्टा ग्वास सभिनीनि जा चङा मुड़ुस उते वेठा हुआ उन मीटिंग में। इत्तफ़ाक़ आहे त उन मीटिंग में इंतज़ार साहब मूंखे वठी हलियो हो, मरकज़ में होसि ओॾीमहिल आऊं त उते इंतज़ार साहब सां गॾु मौजूदु हुअसि ऐं इंतज़ार साहब अकेलो ॼणो ऐं हू सभु इन जा मुख़ालिफ़ त पहिरीं ॻाल्हि त PhD पोस्ट जो नालो तब्दील कयो वञे ऐं ओॾीमहिल सेक्रेटरी हो काज़ी शाहिद परवेज़ ऐं उन चयो त भई छिलकिड़ी खे सम्झायो, अगरि हीउ सम्झी वञे थो त बाक़ी सभिनीनि जो मसइलो हल थींदो। मीन्स त सभु हिकिड़े पेज ते हुआ ऐं इंतज़ार साहब हिकिड़े पासे तव्हां उस्तादनि जे लाइ फाइट पे कई। इहा ॻाल्हि आऊं ख़ुदा खे हाज़िर नाज़िर ॼाणे ॻाल्हि थी करियां त इहा ॻाल्हि बिल्कुलु 100% हक़ीक़त आहे त इहा JCST जा 50% प्रोमोशन जेके तव्हां
अॼु रड़ियूं था करियो त असांखे मिलनि इहे इंतज़ार साहब बि तव्हांजे लाइ फाइट करे ऐं उन्हनि खां वरिता हुआ ऐं PhD जी जेका पोस्ट हुई उनखे बचाइण जे लाइ ऐं उन जे नाले खे बचाइण जे लाइ इंतज़ार साहब अकेले सिर्फ़ु फाइट कई हुई उते उन कमरे में ऐं उन सां गॾु पोयां ज़ाहिर आहे सिंध जी सभु उस्ताद गॾु हुआ इन जे करे हू अकेलो ॼणो उते विहण जे क़ाबिल थियो हो ऐं फाइट करण जे क़ाबिल थियो हो ऐं उनखे तव्हांजी पावर मिलियल हुई। पहिरीं ॻाल्हि इहा त JEST जा प्रमोशन 50% इंतज़ार साहब जी कोशिशुनि सां ई असांखे मिलिया हुआ। ऐं एतिरो बि तव्हांखे ॿुधाईंदे लाइ छो सच ॻाल्हाइण जी किनी आदत अथमि ऐं इन करे घणनि खे नथी वणा, ठीकु आहे। सच ॻाल्हाइण जी आदत जे करे नाकाम बि घणो थी वेंदी आहियां। चापलूसी ऐं अहिड़े क़िस्म जूं शयूं तबियत में ई शामिलु न आहिनि, इन करे शायदि घणनि खे नथी वणा। अच्छा, हाणे ॻाल्हि इहा पई हली त भई इंतज़ार साहब असांखे JEST जो प्रमोशन ॾियारियो, उन खां पोइ इहे प्रमोशन मिलिया छो कोन उस्तादनि खे? त इहा हिकिड़े इन दौरान इहो थियो जो सभु लॻी विया इंतज़ार साहब जे पोयां इन जो पीरियड ख़तमु थिए। हाणे इन जो पीरियड ख़तमु थियणु हुननि जे लाइ वॾो इम्पॉर्टेंट कमु हो बजाए इन जे जो PhDs खे प्रमोशन मिलनि, ठीकु आहे। ऐं छो जो मर्कज़ में रही चुकी आहियां, मर्कज़ जे वेझो रही चुकी आहियां, कुझु मामलनि खे शायदि हिकु आम उस्ताद खां बहितर तरीक़े सां ॼाणा बि थी, सम्झां बि थी ऐं ॾिठा बि अथमि अखियुनि सां। ऐं ॿी ॻाल्हि इहा त उस्ताद न्यूज़ जे हवाले सां थोरो उस्तादनि सां राब्तो रहंदो आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह अलाह जा लख अहसान आहिनि त चाहे केर बि हुजनि, भले पंहिंजा हुजनि या पंहिंजा घटि पंहिंजा हुजनि, मुख़ालिफ़ कोन चवंदसि, पर जेके थोरा घटि पंहिंजा आहिनि उहे हुजनि, असांजो उस्ताद भाउ जिथे बि जेको बि मिलंदो आहे अल्हम्दुलिल्लाह तमामु घणी इज़त कंदो आहे ऐं चाहे उहो कहिड़े बि नज़रिए जो हुजे पर इज़त कंदो आहे, ॻाल्हि ॿुधंदो आहे, ॻाल्हि जो मान रखंदो आहे ऐं अहमियत ॾींदो आहे ॻाल्हि खे ॿुधण जेतिरी त अहमियत ॾींदो आहे। त हक़ सच जी ॻाल्हि इहा आहे त 50% JEST जे प्रमोशन जे लाइ इंतज़ार साहब कोशिशि कई, हाणे इहे ग्राउंड ते असांखे न मिली सघिया। इन जे लाइ ओॾी महिल इहे क्राइसिस शुरू थी विया त इंतज़ार साहब जो टाइम पीरियड ख़तमु करिणो आहे, हलो अबा सभु लॻी विया इंतज़ार साहब जो टाइम पीरियड ख़तमु करण में, उहो ख़तमु थियो, नेठ जान छुटी। हाणे न इलेक्शन थिए हिकिड़ी कमेटी अचे, ॿी अचे, टीं अचे, ईअं कंदे कंदे नेठ भंगवार साहब इलेक्शन कराए ऐं आख़िर में इलेक्शन वरी री इलेक्शन पोलिंग फलाण टीर मटीर थी नेठ अची बिहारियूं सर ग़ुलाम रसूल महर खे खटियो, हिके दफ़ा खटियो, न मञूं, हलो अबा ॿिए दफ़ा था रीपोलिंग करियूं, खटियो, हाणे त मञो न, हाणे बि कोन मञंदासीं, छो वरी रिकाउंटिंग करियो, असांजो जमहूरी हक़ आहे, हाणे हीअं करियो, असांजो जमहूरी हक़ आहे, हलो ठीकु आहे तव्हांजो जमहूरी हक़ आहे। इन विच में इहे सोचनि पिया त नुक़सानु कंहिंजो पियो थिए, नुक़सानु आम उस्ताद जो पियो थिए। केरु वञे सेक्रेटरी सां ॻाल्हाए, केरु वञी एहतजाज करे, केरु वञी धरना ॾे, यार ॻाल्हि करणु सवली हूंदी आहे। अनीता चई अॼु आउं वञी प्रेस क्लब ते बीह थी रहां, अकेली ॼणी आउं 50 सालनि ताईं उते बीठी हुजां न, केरु कोन ॿुधंदो। जेसि ताईं मूंसां गॾु तंज़ीम जी पावर गॾु न हूंदी, जेसि ताईं मूंसां गॾु सिंध जा सभु तालका गॾु न हूंदा, जेसि ताईं स्कूलनि जी तालाबंदी न थींदी, जेसि ताईं तालके लेवल ते प्रोटेस्ट न थींदा, जेसि ताईं ज़िले लेवल ते प्रोटेस्ट न थींदा, जेसि ताईं चूंडियल बाडियूं असां सां गॾु न हूंदियूं, असांजो एहतजाज कामयाबु न वेंदो। हीअ ब्यूरोक्रेसी तव्हांखे हिकिड़ी मश्करी सम्झंदी, तव्हां वञी उते बीह रहंदा, तव्हां वेठा पंहिंजा प्ले कार्ड 2 टे छपराए, 2 टे पेनाफ्लिक्स छपराए, 2 टे फोटो सेशन करे केतिरा ॾींहं बीहंदा। 23 तारीख़ ते तव्हां वञो पिया न, छा कंदा? हा ॿुधायो, ग्राउंड रियलिटी ते था अचूं, ठीकु आहे। ऐं तव्हां सां गॾु आहियां, जे मूंसां केरु राब्तो करे या न, अगरि उस्ताद काज़ लाइ को बि कमु थींदो त आउं हाज़िर आहियां, पर अगरि उहा शइ तंज़ीम खे नुक़सानु ॾींदी हूंदी ऐं मूंखे लॻंदो त हिन मां को फ़ाइदो न आहे, ॾिसो तालके लेवल ते तव्हां एहतजाज कयो, छा थियो? कुझु कोन थियो। इहा ॻाल्हि हाणे इनखे वरी इन सेंस में था खणनि, अनीता चमचागिरी थी करे तंज़ीम जी चमचागिरी न, आउं इहो थी चवां त तव्हां जेको करियो पिया उन मां को लाभ हासिल न थिए त पोइ उहो करण जो फ़ाइदो। अजय उस्तादनि खे सी में ठारियो, उते वञी बीहारे छॾियो वीचारनि खे, फ़ाइदो कुझु बि कोन्हे, वरी बि तंज़ीम कमु ईंदो। इहो मुंहिंजी ॻाल्हि यादि रखो।
ऐं तमामु जूनियर आहियां सभिनीनि खां 2015 जी अपॉइंटमेंट आहियां मूंखां सीनियर माशाल्लाह 2008 वारा 12 वारा 95 96 94 वारा वेठा आहिनि ऐं जॾहिं बि आउं लाइव ईंदी आहियां न उन में आउं ज़रूरु पोयां पंहिंजे सीनियर्स सां हिकु ॾींहुं अॻु में राब्तो कंदी आहियां जंहिं सां बि मुंहिंजो मुमकिन थींदो आहे उन्हनि सां ॻाल्हाईंदी आहियां चाहे उहे यंग PhDs हुजनि चाहे उहे सीनियर PhDs हुजनि ऐं उन्हनि जा व्यूज़ वठंदी आहियां उन्हनि खां पुछंदी आहियां हीअ मौज़ू ते आउं ॻाल्हाइणु चाहियां थी आख़िर उस्ताद जे ज़हन में छा आहे ख़बर त पए बाक़ी जेके फेसबुक की कुझु माण्हू आहिनि जेके कंहिं औरत खे घटि वधि ॻाल्हाए ऐं पंहिंजे हिकिड़ो सेटिस्फिकेशन फील कनि था इहे माण्हू कॾहिं तव्हां सां गॾु ग्राउंड ते गॾु न हूंदा जे हूंदा त जस्ट फॉर सेल्फीस ठीकु आहे तहरीक हलाइणु वेहणु सिंध यूनिवर्सिटी वारनि खां पुछो पूरो महीनो वेठा हुआ उते उनखां पोइ पेटे हले वञी नेगोसिएशन कई वञी ऑफिसरनि सां ॻाल्हायूं वञी पंहिंजा मुतालबा मञरायूं उनखां पोइ बि साल लॻी वियनि उन्हनि खे रेगुलर थियण में ग्राउंड रियलिटी इहा अथव तव्हां ॻाल्हि करियो था त 5 ॼणा निकिरंदासीं प्रमोशन वठी ईंदासीं 5 ॼणा निकिरंदासीं ऐं अपग्रेडेशन वठी ईंदासीं 5 ॼणा निकिरी ऐं असां अच्छा पहिरीं राजेश कुमार ग़लति त सही लिखो आहे तव्हां पहिरीं तव्हां ग़लति खे सही लिखो उनखां पोइ मूंखे ग़लति चइजो या सही चइजो ठीकु आहे तालीम लाइ नवाब अली न्याज़ आवाज़ उथारियूं ई पिया ॿियो तालीम लाइ पिया उथारियूं ॿियो छाजे लाइ पिया उथारियूं मुंहिंजा भाउ आख़िर में सभिनीनि जे इनशाला कोशिशि कंदसि त कमेंट्स जो जवाबु ॾियां अच्छा जी अहिड़ा माण्हू बि तव्हां ते तनक़ीद करण जे लाइ फेसबुक ते अची वेंदा आहिनि जिन खे ग़लति बि सही लिखणु नथो अचे हाणे इहा हालत आहे फेसबुक वारनि जी माना पंहिंजो त एनालाइज़ करियो पहिरीं त तव्हां पाण छा आहियो पाण केतिरे पाणी में आहियो ॿिए लाइ यकदम में तव्हां कमेंट ॾियणु अची था वञो हलिया ख़ैर हाणे हिकिड़ी भेण हुअण जे नाते हिकिड़े सुठी सलाहकार हुअण जे नाते सभु शयुनि खे पासे ते रखी छॾियो महर के जतोई के हाजी शफ़ी के शकूर सारंग खे सभिनीनि खे पसंदि खे नापसंदि खे पासे ते रखी पाण में वेठा आहियूं सोचो असां निकितासीं असां एहतजाज कयो ठीकु आहे घर वियासीं हलिया छा थियो सेक्रेटरी साहिब ते कहिड़ो असरु पियो तव्हां फेसबुक ते 2 टे ख़बरूं हलायूं ठीकु आहे उते वञी तव्हां तंज़ीम जे ख़िलाफ़ु त कोन ॻाल्हाईंदा न कॉमन सेंस जी ॻाल्हि आहे तव्हां ॻाल्हाईंदा सेक्रेटरी जे ख़िलाफ़ु तव्हां ॻाल्हाईंदा मिनिस्टर जे ख़िलाफ़ु ऐं फेसबुक ते वरी हिक ॿिए खे पिया बुछड़ो कंदा हिक ॿिए जे ख़िलाफ़ु पिया ॻाल्हाईंदा फलाणो हीअं फलाणो शींहुं फलाणो ॿिली हिकिड़े जे शींहुं ते असां ॿियो ॿिली जोतो थी वञे हर कंहिं में पंहिंजी क्वालिटीज़ हूंदियूं आहिनि हाजी शफ़ी नो डाउट हू एहतजाजनि में तमामु एक्टिव रहियो आहे तमामु हू सेक्रीफाइस करण वारो हूंदो आहे बल्कि हू सिंध यूनिवर्सिटी वारे धरणे में सर हमेशह कैंप ते मौजूदु हूंदो ईंदो हो नो डाउट कंहिंजी का चङाई आहे त उनखे मञिजे पर सर शफ़ी में सिर्फ़ु हिकिड़ो वॾो मेन फॉल्ट जेको आहे न माज़रत सां उहो मुंहिंजो भाउ आहे ऐं उनखे जेको आहे उहो वॾो मेन फॉल्ट इहो आहे त अदा खे उहिदो खपे एनी हाउ उहिदो खपे पोइ हाणे उहो उहिदो हालांकि ज़िले जो सदर आहे त कुझु बि कोन आहियां हाराइण खां पोइ आउं त 0 ते अची वियसि हली ऐं पोइ मां उस्ताद काज़ जे लाइ जेको थिए थो चाहे कंहिंखे वणा न वणा पर लॻी पई आहियां ठीकु आहे हाणे अदा चए थो न आउं हुजां सिंध जो सदर न त बसि तंज़ीम ई न हुजे ठीकु आहे न अदा सिर्फ़ु इहा शइ पंहिंजे दिमाग़ मां अदा शफ़ी कढी छॾे न ख़ुदा जो कसम बहितरीनु माण्हू आहे सिर्फ़ु उन दिमाग़ में इहा ॻाल्हि वेठी आहे त आउं सिंध जो सदर थियां पोइ चाहे यंग खे यूज़ करे थियां सीनियर खे यूज़ करे थियां कंहिंखे बि करे थियां रीपोलिंग करायां रीकाउंटिंग करायां कुझु बि करायां पर आउं सिंध जो सदर थियां हुन जो पहिरियों ऐं आख़िरी मक़सदु इहो अथव हुनखे तव्हांजे न को प्रमोशन सां गॾु दिलचस्पी अथव न हुनखे तव्हांजे अपग्रेडेशन सां गॾु दिलचस्पी अथव हुनखे न तव्हांजे इनिशियल डेट ऑफ अपॉइंटमेंट खां दिलचस्पी अथव अगरि एॾी हिनखे दिलचस्पी हुजे हा त 2001 खां मां छो वेठो 2001 खां बि तव्हांखे फ़ोनूं करे करे चया न भाउ तोखे तो ऑर्गेनाइज़र मुक़ररु कयां फलाणा तोखे ठठियो ऑर्गेनाइज़र तो मुक़ररु कयां जेको आहे माण्हू चूअड़ जमाली जो हुनखे करे ठठियो ऑर्गेनाइज़र छॾियो अथनि हाजी साहिबु चए थो बाबा वारो करियो ऐं तव्हां सां गॾु आहियां
त राणा मुंहिंजा मिठा भाउ सभु मुंहिंजा ॿाहिर हुनजी कोशिश इहा आहे त तंज़ीम तबाह थिए, कंहिं तरीक़े सां तंज़ीम तबाह थिए, तंज़ीम धड़ाबंदी में वञे त हू पाण खे सिंधियो सदर करे सघे। पहिरीं हुनजो मुफ़ाद तव्हां ज़हन में रखी उनखां पोइ तव्हां उनखे फॉलो करियो, ठीकु आहे। ऐं मुंहिंजे चवण सां केरु मञे न मञे, घटि में घटि मुंहिंजो ज़मीर मुतमइन हूंदो त मूं आगाही ॾिनी। मुला ईंदा आहिनि न तबलीग करणु, पोइ निमाज़ पढ़ो न पढ़ो, क़बर तव्हांखे पंहिंजी में वञिणो आहे, उहो तव्हांजी पंहिंजी मर्ज़ी आहे। असांजो कमु आहे तबलीग करणु, मञो न मञो तव्हांजी मर्ज़ी आहे। हाणे अचूं था, पहिरीं असां ॿुधायो त हाजी शफ़ी यंग टीचर्स खे यूज़ करे उन्हनि खे छो मरकज़ी क़यादत सां यंग टीचर्स अची नथा मिलनि, इहा ई कमेटी अची यंग टीचर्स सां मिले, प्रमोशन कमेटी अची मिली हुई न, सर महर सां मिली न। जीअं ई सर महर अची ऑफिस में वेठो, उहो अची मिलिया, पंहिंजा ख़दशात ज़ाहिर कयूं, ॿुधायूं अञा ताईं प्रमोशन कोन थियो आहे। इहा तंज़ीम जी नाइली चइबी, इहा तंज़ीम जी सुस्ती चइबी। पर ईअं कोन थींदो आहे जो तव्हांजे घर में तव्हांजो वालिद साहब कमु न करे को तव्हांजो 5 रुपया ख़र्ची न ॾे, सुभाणे अचे बतू त मुंहिंजो पीउ कोन्हे, मुंहिंजो पीउ त फलाणो आहे। ईअं त कोन थींदो आहे न। तंज़ीम खे मां बि चओ था असांजी मां आहे, वरी मां जी इहा इज़त आहे जो सुबुह जो मां खे जेको आहे उहो मटाए वरी ॿी माटेली मां खे तव्हां मोतबर करे वियो रहो। मूंखे त तव्हांजी ॻाल्हि सम्झ खां ॿाहिरि आहे। तंज़ीम सुस्ती सां कमु करे पई, ऐं मञा थी ऐं चवां थी, ऐं आउं ही विढ़ां थी ऐं सभिनीनि खे चवां पई, जंहिं अदा शकूर सारंग हुजे, ग़ुलाम रसूल महर हुजे, गाज़ी ख़ान जमाली हुजे, सर इंसार हुजे, केरु बि हुजे, मूंखे जेको फ़ोन ते मिलंदो आहे उनखे चई छॾींदा दादा हीउ कमु हीअं पियो थिए। पर ईअं कोन कबो जो आउं सुबुह जो ऐलान करे बीहां मुंहिंजी ॿी तंज़ीम अथव, हलो जेको करिणो अथव वञी करियो, ईअं कोन थींदो, ठीकु आहे न। इहा शइ ग़लति आहे, इते तव्हां ग़लति आहियो। मूं पहिरें ॾींहं खां तव्हांखे चयो आहे तव्हां कमु सही पिया करियो, तरीक़ो ग़लति अथव। उथो सभु ॼणा, सुभाणे 21 तारीख़ ते मर्कज़ जी मीटिंग अथव, निकिरी 100-200 ॼणा उस्ताद जे आयो न। वाक़ई तव्हांखे शौक़ु आहे, उस्तादनि जो दिलि में दर्द अथव, तकलीफ़ अथव न। मां चवां थी जेके 200-300 तव्हां कढी कराची जे प्रेस क्लब ते पिया आणणु चाहियो, हेॾो पंधु करायो उन्हनि कराची त आणियो, सिर्फ़ु हिते तव्हां अची हिन ते बीह रहो, हिननि जी मर्कज़ी ऑफिस ते। सुभाणे वेठा हूंदा इहे सभु हिते। इन्हनि असांखां वोट वरितो आहे, इन्हनि असांखां एतमाद वरितो आहे, इन्हनि असांजे वोटनि जे करे अॼु हिननि खे उहिदा मिलिया आहिनि। हली इन्हनि ते तव्हां वञी बीह रहो न, चढ़ाई करे हलो मर्कज़ी ऑफिस ते, हली था बीहो। ऐं सभिनी खां पहिरीं पुॼंदसि महर जे ख़िलाफ़ त सर छा पिया करियो तव्हां इहो। पर पंहिंजे इदारनि में, पंहिंजी तंज़ीम जे, पंहिंजे सिस्टम में वञी एहतजाज करियो, बजाए इन जे जो तव्हां सेक्रेटरी खे बुछड़ो करियो, बजाए इन जे जो तव्हां वज़ीर तालीम खे बुछड़ो करियो। तव्हां वेठा हिक ॿिए खे बुछड़ो करियो, तव्हां हिक ॿिए खे पिया चओ अबा अहिड़ो तंज़ीम अहिड़ी, तंज़ीम अहिड़ी, तंज़ीम अहिड़ी। यार मां में का ख़ामी हूंदी आहे त माण्हू मां खे घर में चवंदो आहे, पाड़े में वञी ताईं बी उते एहतजाज, असांजी मां मानी नथी ॾे, असांजी मां मानी नथी ॾे। ईअं थींदो आहे? ईअं कोन थींदो। या त हिनखे मां चवणु छॾे ॾियो, पंहिंजी नंढड़ी 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 चिनड़ी चिनड़ियूं तंज़ीमूं ठाहे वेही रहो, छॾियोसि खणी पेटेली जी जिंद। उहिदा बि नथा छॾियो, उहिदनि सां बि चिंबड़िया पिया आहियो, इहे बि कोन छॾिणा आहिनि, वर्किंग कमेटी जा मेंबर बि रहूं, माना ॿई गिदरा मुठ में। हा, इहो नौजवान उस्ताद जेको थोरो बि शऊर रखंदो उहो इन ॻाल्हि खे सम्झे। प्रमोशन कमेटी वारा वञनि पिया, विया हुआ, मूंखे यादि आहे हाजी शफ़ी सठियो वटि, ठीकु आहे, अलाह खे हाज़िर नाज़िर ॼाणे थी ॻाल्हि करियां। हाजी शफ़ी सठियो वटि प्रमोशन कमेटी वारा, ऑल सिंध यंग PhDs प्रमोशन कमेटी वई हुई। हाजी शफ़ी जो ई गैर आइनी कमु आहे, कमेटियूं ठाहिणु गैर आइनी कमु आहे, लिफ्ट ई न कराई बाबा। अॼु वरी वॾो मोतबर थी ख़बर थो हलाए। यार मुनाफ़िक़त जी हद आहे, ख़ुदा जो कसम मुनाफ़िक़त जी हद आहे, हद आहे मुनाफ़िक़त जी। सिधो मुंहुं ते थी चवां, मुनाफ़िक़ आहियो तव्हां। प्रमोशन कमेटी खे चयो त न इहो जेको आहे आइन जे ख़िलाफ़ आहे, ओॾी महिल आइन यादि अची वियो। हाणे वरी तव्हां चओ था त असां अलाए तंज़ीम जो हिननि जो कमेटी जो नालो भला छा, कोऑर्डिनेशन कमेटी सां गॾु आहियूं। हा, कोऑर्डिनेशन कमेटी सां छो गॾु आहीं? छो जो तोखे सदारत खपे।
तोखे सिंधी सदारत खपे, तोखे ॿियो नको तोखे आहे लाचार अपग्रेडेशन जो नको प्रमोशन जो। यंग टीचर्स वीचारा सादड़ा आहिनि, उन्हनि खे इस्तेमालु करे हाणे तोखे आहे सिंधी जो सदर थियणो। ठीकु आहे, हाणे तूं सोची तो धड़ाबंदी कीअं करियां। अब रीपोलिंग बि कराए ॾिठमि, रीपोलिंग में बि ही खटे विया, बल्कि मेजॉरिटी सां खटिया, 28 वोट खणी विया हलिया। हाणे रीकाउंटिंग तो करायां, रीकाउंटिंग में बि पक अथसि त बसि एजेंट वेठा, सभिनी जे साम्हूं इलेक्शन थी आहे, का मश्करी कोन थी आहे। ठीकु आहे, हाणे रीकाउंटिंग में हिनखे पक अथऊं कुझु मूंखे हासिलु कोन थियो, हाणे छा करियां, मूंखे सदारत त खपे, मेयर ॻाल्हाइण त आउं बि कोन ॾींदसि। ठीकु आहे न। हाणे हिन इहा अटकल सोची त नौजवान उस्ताद त घोड़ा घोड़ा हूअं ई कनि पिया, हल हिननि जे कुल्हे ते हली रखी बंदूक हलायूं। इहे वीचारा बचड़ा सम्झनि था अपग्रेडेशन वठी हाजी शफ़ी ॾींदो, है न। इहो टंडो मोहम्मद ख़ान ज़िलो या 2 टे ज़िला 8 ॾह हलो 8 ॾह ज़िला जेके हिन चए में हूंदा से वेंदा खणी एहतजाज कंदा, घणा ॾींहं वेहंदा, छा कंदा, उहा उन्हनि वटि प्लैनिंग हूंदी। पर तंज़ीम जे ख़िलाफ़ कमु थींदो। ठीकु आहे, जेको हू चाहे थो हुनजो कमु ई हू चाहे थो तंज़ीम जे ख़िलाफ़ कमु थिए, ग़ुलाम रसूल मेहर जेको आहे उहो बदनाम थिए ऐं माण्हू चवनि यार मेहर त उहो कमु ई कोन थो करे। हाजी शफ़ी वटि असांजो हमदर्द आहे, असां सां गॾु सी में बीठो आहे, ऐं उते रातिनि जो अची रहंदो बि सही, तव्हां सां गॾु राति रहण लाइ चवंदा, हींअर हू राति रहण लाइ चवंदा, हींअर हुनखे चवंदा थधे पाणी सां विच रोड ते वेंझंदो, थधो पाणी पंहिंजे मथां विझी बीह रहंदो, छो जो हुनखे सिंधी सदारत खपे। ऐं तव्हांजे मसइलनि में वञी चवंदा सेक्रेटरी सां वञी सर ॻाल्हाए कोन सघंदो, सेक्रेटरी सां गॾु ॻाल्हि ॿोल में हाजी शफ़ी कोन वञी सघंदो, हुन सां कोन ॻाल्हाए सघंदो, छो जो टेबल टॉक जी पावर कोन अथसि। ठीकु आहे, त इहे सभु रियलिटीज़ आहिनि, थोरो सम्झ खां कमु वठो। जेको अगरि थोरो बि शऊर रखो था ऐं माशाल्लाह पाण खे पाण चऊं था त असां मेरिटोरियस टीचर आहियूं, असां मेरिट ते आयल आहियूं, ऐं सीनियर्स खे जेके असांजा कुझु जूनियर आहिनि से चवनि था त इन्हनि खे त कुझु अचे ई कोन थो, इहे त वीचारा ईअं ई ख़ुदा कारण जी इन्हनि खे नौकरियूं मिलियूं आहिनि, असां वॾा मेरिट वारा, वॾा अकुल वारा, दानिश्वर सभु असीं आहियूं, त पोइ दानिश्वरी वारा कम बि करे ॾेखारियो। मुंहिंजी सलाह इहा अथव, सुभाणे थी न पी मरकज़ी गजाणी वञी बीह रहो मरकज़ी ऑफिस में ऐं चवनि बाबा उथो हलो हींअर ई हलो असां सां गॾु सिंध सेक्रेट, छाजूं गजाणियूं छाजो छा, सभिनी 9 ॼणनि खे उतां उथारे वठी वञो न, असांजा कमु करियो, हलो कराची प्रेस क्लब ते असां सां गॾु, इन्हनि खे वठी वञो नी, छाजे लाइ पोइ वेठा आहिनि हिते, छाजे लाइ हिननि लखो रुपया माण्हुनि जा इलेक्शन में ख़र्च कराया आहिनि, हिननि वोट वरिता आहिनि, हिननि जेको आहे न एतिरो असांजो टाइम वक़्तु सभु शइ बर्बादु कई आहे। अलाए छा पिया लिखनि उस्ताद, भले पिया लिखनि। हाणे त आउं जेको आहे न उहो कमेंटनि ते एॾो ध्यानु कोन ॾींदी आहियां, छो जो मूंखे जेको चवणो आहे मूंखे ख़बर आहे त का मां ग़लति सलाह कोन ॾींदसि, ऐं तव्हांखे इहा ई सलाह अथव मुंहिंजी तरफ़ां, मञो न मञो पोइ उहो तव्हांजी पंहिंजी मर्ज़ी आहे। ठीकु आहे, हा मरकज़ी सदर ग़ुलाम रसूल मेहर ऐं हुनजी सॼी काबीना खे आउं इहो चवंदसि त हीअ अॼु जेको कुझु थिए पियो हिनजी ज़िमेदारी तव्हां ते बि आहे। छो हाजी शफ़ी एतिरो हिनखे कमिटियुनि खे प्रमोट पियो करे, छो जो तव्हां थोरो अञा चुस्ती ॾेखारियो, कमनि में सुस्ती छॾियो ऐं चुस्ती ॾेखारियो, जल्द खां जल्द मसला हल करियो। प्रमोशन वारा वीचारा उहो प्रमोशन करे 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 पोड़ा थी हलिया, उन्हनि खे अञा प्रमोशन कोन मिलियो आहे ऐं कोर्ट में वञण जे लाइ उहो तयारु थी विया। तव्हां चयो असां कोर्ट में तव्हां सां गॾु दूर थींदासीं, वरी का ॻाल्हि ई कोन्हे। त तव्हां बि ग़लतियूं ॾाढियूं आहिनि, तव्हांजूं ग़लतियूं आहिनि। पंहिंजी सुभाणे जी जेकी तव्हां गजाणी करियो, महिरबानी करे अलाह खे मञो, उन में वेही को अहिड़ो हल कढो। अगरि तंज़ीम खे बचाइणो आहे ऐं अहिड़े क़िस्म जे साज़िशुनि खां बचाइणो आहे ऐं तंज़ीम खे नुक़सान खां बचाइणो आहे त तव्हांखे फौरी तौर को न को डिसीजन वठिणो पवंदो। सेक्रेटरी जे लाइ करियो, एहतजाज करियो, जेको बि करियो, पर तंज़ीम जे प्लेटफॉर्म था करियो। असीं तव्हां सां गॾु आहियूं, अॼु बि सुभाणे बि मरण घड़ी ताईं असीं तव्हां सां गॾु आहियूं। हाजी शफ़ी नो डाउट इज़ अ ग्रेट मैन, राशिद राव हाजी शफ़ी इज़ द ग्रेटेस्ट मैन इन द वर्ल्ड, पर हुनखे सदर थियणो आहे। अलाह हुनजे वीचारे जी हूअं उमेदूं पूरियूं करे कोन थो,
इलेक्शन में नथो खटे सघे त पोइ छा करे, पोइ उनखे त हाणे खपे न, कुझु न कुझु त उनखे खपे त उहो कंहिं न कंहिं तरीक़े सां कंदो रहे। राजेश कुमार प्रमोशन न थी सघिया, 9 महीना थिया था, बिल्कुलु हिन जो स्ट्रिक्टली चवां थी त ग़लति आहे। ऐं हलो सुभाणे ई वेठा हूंदा हली हिननि जे ऑफिस ते धरणो हणो, सुभाणे सभु मिली वेंदा हथ वसीका। हलो 5000 डोनेशन ॾेई कंफर्म थिया आहियूं। कुशल सोमानी, सिंध यूनिवर्सिटी थरपारकर वारा, सॼे थरपारकर वारा न, मूंखे सॼे सिंध मां ई शिकायतूं मिलियूं आहिनि। वला आलम, अलाह खे ख़बर सचाई छा आहे। त इहो अक्सर धरणनि एहतजाजनि खां पोइ इहो धंधो ई शुरू थींदो आहे, ॿियो छा थींदो। जेके तंज़ीमी लेवल ते एहतजाज थियनि त उन्हनि जो को नतीजो बि निकिरे। हरेश कुमार ओड, अवां पंहिंजा मशवरा पाण वटि रखो। ओके, अवां आराम कयो, थधि घणी आहे। साईं शफ़ी सुठो बहितरीनु इंसानु आहे, मूं चयो नो डाउट बहितरीनु इंसानु आहे, हर इंसान में का न का क्वालिटी आहे। बाक़ी आऊं छो माट करे, अगरि शफ़ी बहितरीनु इंसानु आहे त हुन में मुंहिंजो ॾोह कोन्हे। आऊं छो माट करे, मुंहिंजो डेटा आहे, मुंहिंजो मोबाइल आहे, ऐं ॻाल्हायां छा करे। नथा ॿुधणु चाहियो ऐं ब्लॉक करे वञो, हलिया आदाम घणा ॾींहं मूंखे ब्लॉक करे छॾियो आहे, भले करे ॾियो। ऐं मशवरा आऊं पाण वटि छो रखां, अगरि का चङी सलाह हूंदी त आऊं ॾींदसि। राजेश कुमार, आऊं बि अपग्रेडेशन लाइ ॾाढी परेशान आहियां, चवां थी सुबुह जो उथां ई अपग्रेड थी वञा, मूंखे 14 ग्रेड खपे अनकंडीशनल। ऐं शुक्र आहे त पेटे वाले अनकंडीशनल लिखियो आहे त पोयूं समरात मिलणु खपनि। पहिरीं त इन ते बि कुझु भाइरनि खे ॾाढो परेशानी हुई। हा, एडवांस इंक्रीमेंट जो मसइलो बि हल करण लाइ बि तयारी कजे, बिल्कुलु कजे, बिल्कुलु अदा, बिल्कुलु बिल्कुलु। ॿियो छा आहे, असीं अवां सां गॾु आहियूं। बाबू रुस्तमाणी, महिरबानी अदा, महिरबानी महिरबानी। केरु त गॾु। मोहम्मद अली सोलंगी, वरी ही अचनि बाक़ी खटियल न ईंदा, वरी ही अचनि बाक़ी खटियल न ईंदा। अच्छा, उहो पोइ हाणे उस्तादनि ते न छॾे ॾियूं, थी सघे थो न उस्तादनि खे नेक्स्ट टाइम ही वणनि, हाजी शफ़ी खे वोट ॾेई छॾनि। फ़कीर जमशेद, तव्हांजी वॾी महिरबानी। अच्छा, ही अजीब ॻाल्हि आहे, फिदा समो चवे थो त अजीब ॻाल्हि आहे, तव्हांजे मुताबिक़ उस्ताद बिल्कुलु माठ न माठ करे न वियो बाबा, केरु पियो चए माठ करे वियो। सुभाणे हिननि जो अथव इजलास, चवां थी हलो न। जीअं ब्यूरोक्रेसी ऐं हुनजा हमदर्द उस्तादनि जी मुआशी क़त्लेआम ते ख़ुशि थियनि ऐं पंहिंजी मर्ज़ी हलाइनि, हेसिताईं पेटेली तंज़ीम कयो छा आहे, कुझु कोन्हे। साल 2001 खां उस्तादनि खे डिग्री इंक्रीमेंटूं बंदि कयूं वियूं, हेसिताईं 21 साल गुज़रिया। पोइ इन विच में हाजी शफ़ी छा पे कयो? 2001 खां हाजी शफ़ी छा पे कयो जेको ओचितो हुनखे ई जोश जाॻो? इहो बि थोरो हिन सवाल जो जवाबु ॾिजई अदा फिदा। ठीकु आहे, तव्हां चओ था बहितरीनु इंसानु आहे, हल मेयर ख़राबु आहे, हाजी शफ़ी छा कयो? उन बि त कुझु कोन कयो न। दाहूं करियो, कूकू करियो, तव्हां सां गॾु आउं बि शामिलु आहियां। मूंखे ॾाढी तकलीफ़ थी आहे, मूंखे ॾाढी तकलीफ़ आहे। उस्ताद अपग्रेड कोन थिया आहिनि, उस्तादनि खे प्रोमोशन थिया कोन मिलिया आहिनि। आउं रोडनि ते अचण लाइ तयारु आहियां। मूंखे का बि जेको आहे न अहिड़े क़िस्म जी तव्हां मां तकलीफ़ कोन्हे, अलाह करे तव्हां कामयाबु थियो। पर तंज़ीम जे प्लेटफॉर्म तां तंज़ीम खे एतमाद में वठो। आख़िर बि वरी वञी सिंध यूनिवर्सिटी एक्शन कमेटी वरी बि पेटे लिव खे वठी आई हुई कैंपनि ते, अकेले उन्हनि बि कुझु कोन कयो, वरी बि कैंपनि ते उन्हनि खे वठी आई, उनखां पोइ मसइला हल थिया हुआ। थोरो ग्राउंड रियलिटी ॾिसो, रुगो चयो आऊं 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 आऊं। तंज़ीम आहे, पावर आहे असांजी, ठीकु आहे। भले उहा तंज़ीम न हुजे जेका असां ॿुधी हुई, नंढे हूंदे ॾंत कथाऊं ॿुधी हुई त भुट्टो खे फांसी था बचाइण वारी पेटियल हुई, शायदि उन लेवल जी न रही हुजे, ठीकु आहे। पर वरी बि तंज़ीम पावर आहे, ऐं तंज़ीम आहे त तव्हां आहियो। हीउ जेको हेतिरो तव्हां फेसबुक ते लिखो पिया, जेको हेतिरो आऊं ॻाल्हायां भैया, ऐं सेक्रेटरी खे बि घटि वधि ॻाल्हायां, मिनिस्टर खे बि घटि वधि ॻाल्हायां, हीउ तव्हां में एॾी जुरत आहे जो तव्हां हिते निकिरो पिया ॿाहिरि। इहा ज़बान, इहा जुरत, इहा हिमत तव्हांखे तंज़ीम ॾिनी आहे। अकेलो राजेश कुमार हुजे, प्रदीप कुमार हुजे, कहिड़ो बि हुजे, अकेलो कुझु बि कोन्हे। हुनखे ख़बर आहे तव्हां सुभाणे डंडा खाईंदसि त मुंहिंजी मां मुंहिंजे लाइ ज़रूरु निकिरंदी, पर जे पहिरीं मां खां सलाह करे निकिरंदा त कामयाबी न। राशिद हुसैन मला, जेकॾहिं तंज़ीम सिंध जे उस्तादनि जा मसइला हल नथी कराए, मजबूरन नौजवान उस्तादनि खे एहतजाज करण सवाइ ॿियो को बि ऑप्शन न आहे। तंज़ीम हेसिताईं टेस्ट पास उस्तादनि जो
हिकु बि मसइलो हल न कराए सघी आहे। मर्कज़ी क़यादत खे सोचणु घुरिजे, नौजवान सां गॾु बीहणु घुरिजे, संदन मसइला हल करणु। को मसइलो तंज़ीम नौजवाननि जो हल कोन करायो आहे। हीअ जो सिंध यूनिवर्सिटी सां गॾु बीठा, तव्हां पाण पिया चओ त हाजी शफ़ी जेको आहे उहो बहितरीनु उस्तादु आहे। तव्हांजी ॻाल्हि था खणूं त बहितरीनु उस्तादु आहे, तमामु घणी नई जिदोजहद कई, पोइ इहो तंज़ीम कोन हो, इहो पेटे अलिफ़ कोन हो, इहो नौजवान उस्तादु हो, यंग टीचर आहे हाजी शफ़ी। ॻाल्हि कंदे माण्हू फिको थिए। अच्छा, अदा अमीर बख़्श चए थो त मूं गुज़िरियल ॾींहुं चयो हुयो, सच आहे, ॻाल्हाईंदा आहिनि जिन खे उहिदा कोन मिलंदा आहिनि। हाणे हिकिड़ो सगोरो साईं अनारदीन शाह, हिकिड़ी अवां, हिकिड़ो आऊं कोशिशि करियूं, कुझु ॿिया बि अहिड़ा हथ करियूं ऐं वेही गॾिजी सच ॻाल्हायूं त कुझु असरु पवे। अच्छा, सच उहे ॻाल्हाईंदा आहिनि, हा, उहिदा कोन। अदा अमीर बख़्श सही थो चई, बाक़ी शायदि असांखे उहिदा कोन मिलिया आहिनि इन करे न, पर उहिदा खपनि बि न। ऐं उहिदनि ते रही ॾिठोसीं छा थियो, कहिड़ो को असां महल माड़ियूं अॾराए छॾियूं, जी कोन थो थिए भाउ। वही दो त मासी कावड़ में आहे अॼु, हा भाणेजा ॾाढी कावड़ अथमि हिननि नंढड़नि नंढड़नि पुंगड़नि ते। तूं त नंढड़ो ॿार आहीं तॾहिं त मूंखे मासी तो चई न मुंहिंजा भाणेजा। अच्छा अच्छा जी, आसिफ सेवानी चए थो तो अगर शफी कम नहीं कर रहा है तो बाकी भी काम नहीं कर रहे। अच्छा, हर कोई अपना मतलब देखकर कुछ कर रहा है। अच्छा जी, चलें, अच्छी आपकी सोच है। शहजाद खान मैडम, आखिर कब ये तमाम मसले हल होंगे और कितना इंतजार करना पड़ेगा? अल्लाह करे कल ही हल हो जाए भाई। मैं आज ही नमाज में दुआ कर लूँगी कि भाई कल ही हल हो जाए। और मैं तो बल्कि ये प्लान बना रही थी कि कल मैं जाऊं मरकज़ी ऑफिस और वहाँ जाके जो है वो मैं देखूं कि क्या बातें हो रही हैं, क्योंकि हम एक आम उस्ताद को हमें पता होना चाहिए कि हमारा मरकज़ हमारे लिए क्या कर रहा है और क्या करना चाह रहा है, तो इसकी हमें नो हाउ होनी चाहिए। तो आप लोग भी जो जो मैंने पहले भी बोला था, जब वो 28 का मेरे ख्याल से आप लोग एहतजाज जब कह रहे थे, तो मैंने उस वक्त भी कहा था कि आप मरकजी ऑफिस पे एहतजाज करें, उसके अंदर जाके एहतजाज करें, क्योंकि वो ऑफिस आपका, इन अहदेदारों का थोड़ी है, ये तो हमारे खादिम है। हमें वहाँ जाके अपना हक उनसे लेना चाहिए। वहाँ अंदर चले जाओ, ऑफिस के अंदर जाओ, वहाँ बैठ जाओ, बोलो भाई तुमको यहाँ से निकलने नहीं देंगे जब तक हमें ये सारी चीज़ें नहीं लेके देते ना, हम नहीं जाएंगे यहाँ से, फिर है मज़ा। ठीक है जी। हाँ, गुल जमान जमाली, मेहरबानी अदा, वालेकुम सलाम। अच्छा जी, तंजीम ने क्या किया अब तक? काशिफ इस्माइल पूछे तो तंजीम ने क्या किया प्रमोशन के मामले में? सरचिलगिरी ने 2014 से प्रमोशन क्यों नहीं करवाए? अच्छा, 2017 में फिर इन्हें लेटर जारी किया गया। अगर वो मुखलिस होते तो अब तक कई पीएसटी जेएसटी हो चुके होते, एचएसटी हो चुके होते। पता है अभी भी जो है ना, देखो प्रमोशन के लेटर निकले हैं, जो ऊपर हाई लेवल के लोग हैं वो यही कर सकते हैं कि आपको सेक्रेटरी से लेटर निकलवा के दे सकें। फिर आता है नीचे का मामला, जिले का मामला, तालके का मामला। अब इंतजार साहब कोई वो तो नहीं है क्या, उनके पास जादू की छड़ी तो है नहीं, यूं घुमाए पूरे सिंध के डीओज एकदम से अलर्ट हो जाएं, पूरे तालकों के हो जाएं। वो क्या इंतजार साहब का काम था, आपको ऊपर से पूरी पॉलिसी बनवा के देना, लेटर निकलवा के देना। अब आप अपने टाउन के जो आपके तालके के जो सदर है उनके पीछे पड़ो भाई। प्रमोशन का डीपीसी का लेटर निकल गया, काम क्यों नहीं कर रहे हो? वहाँ एहतजाज करो, उनको जाके उनके दफ्तरों में, पेटे अलिफ के दफ्तरों में जाके बैठ जाओ सुबह शाम, भाई करो ना, ये डीपीसी का लेटर निकला हुआ क्यों नहीं कर रहे हो? अब इसमें इंतजार साहब का कसूर है कि वो एक तालके में जाके और वहाँ पे काम नहीं करवा सकते। आप वजीर आजम इमरान खान को कसूरवार करो, वो तो एक पॉलिसी निकालेगा ना, इम्प्लीमेंट नीचे नहीं होता है, उसमें उसका क्या कसूर है? हाई कोर्ट ने फैसला दे दिया सखर वाली ने कि भाई इनिशियल डेट ऑफ अपॉइंटमेंट से रेगुलर करो। जिन लोगों ने पटिशन दाखिल की वो हो गए, बाकी नहीं हुए। अभी आप बोलो नहीं पूरे पाकिस्तान की अदालतें बंद करो क्योंकि वो मान नहीं रहे फैसले को, या इन सारे ऑफिसर को निकाल दो। ऐसा तो नहीं होता ना भाई। कुछ हम अपने भी तो गलतियां माने कि हमारी भी तो कुछ गलतियां होती हैं। नीचे लेवल पे हम काम कहाँ कर रहे होते? हम जिले के सदर से काम क्यों नहीं लेते? हम तालके के सदर से काम क्यों नहीं लेते? कल परसों एक तालके का सदर खड़ा हुआ था, एहतजाज कर रहा था। भाई तू ये तो बता, तूने अपनी सीनियरिटी लिस्ट बनवाई है? तूने अपने लेवल पे कुछ काम किया है? अपने लेवल का काम नहीं करना है, बाकी मरकज की टांगे खींचनी कि तुमने क्यों नहीं किया, मेयर ने क्यों नहीं किया, मेयर ने क्यों आके बिन कासिम टाउन में काम नहीं किया।
तो फिर बिन कासिम टाउन का सदर क्यों बैठा हुआ था, फिर जिले का सदर क्यों बैठा हुआ था, फिर डिवीजन का सदर क्यों बैठा हुआ था? उसको कोई कुछ नहीं बोलेगा, नहीं तंजीम काम नहीं कर रही, मरकज काम नहीं कर रहा, डायरेक्ट मरकज काम नहीं कर रहा। भाई नीचे से तो काम करवाओ, कुछ ना कुछ तो उनसे भी तो फॉलो अप लो, उनसे भी तो काम लो ना। डायरेक्ट इंसार साहब, डायरेक्ट मेहर, डायरेक्ट शफी। लेकिन हाजी शफी पे मैं बहुत नाराज़ हूँ, बहुत ज़्यादा हूँ। वो गलत कर रहे हैं। और हम माजी में सुनते थे पहले बड़ों से कि ना हाजी शफी सट्टियों धड़ाबंदी करते हैं और जो ना हारने के बाद भी जीतने वालों को मानते नहीं है। लेकिन अब अपनी आंखों से देख रहे हैं, वाकई वो ऐसे हैं। सच्ची बड़े जो हमारे सीनियर थे वो सच्ची कह रहे थे, वो ऐसे ही उनको ओहदा चाहिए। मैंने तो कल परसों मशवरा भी दिया था, भाई 2 सदारत के 2 जनरल सेक्रेटरी के ओहदे रख दो, बस मसला ही हल। हाजी शफी भी खुश, फिर देखना फिर कौन आता है एहतजाज में साथ, सब घर में बैठे होंगे। हाँ ओहदनि छॾे उस्तादनि सां गॾु बीहो, ओहदा छॾे अदा मूं वटि त ओहदो ई कोन्हे, कहिड़ो ओहदो छॾियां, मूं वटि इहो ओहदो आहे, बसि हिते वेही ॻाल्हायां थी तव्हांजे लाइ। या उन्हनि जी महिरबानी आहे मर्कज़ वारनि जी या ॿियनि जी, जेको मुंहिंजी फ़ोन खणी ॻाल्हि ॿुधनि था। सिंध यूनिवर्सिटी वाले रेगुलर तो हो गए लेकिन अपनी मदद आप। अच्छा अदा अमीर बख्श तव्हां लाइव आहियो, थोरो ॿुधाइजो छा सिंध यूनिवर्सिटी जो पेटीएल को बि साथ कोन ॾिनो? थोरी नई वज़ाहत करे छॾियो त पेटे अलिफ तव्हांजो साथ कोन ॾिनो, पोइ केरु जेको इहो गिरफ़्तारियूं पे ॾिनई, पोइ हीअ छो था चवनि था हाजी शफ़ी तहरीक में हो ऐं उन वॾियूं क़ुर्बानियूं ॾियूं। घड़ी घड़ी हिकिड़ो सुज़ुकी ते चढ़ण वारो फ़ोटू घड़ी घड़ी रखंदा आहिनि, हिकिड़ो हार पातल फ़ोटू घड़ी घड़ी रखंदा आहिनि, पोइ उहो छो रखंदा आहिनि? उन त कुझु कोन कयो। ठुल कुमार चवे थो त एॾो वॾो अलाए छा पियो चए था। दोस्तो ही जेका तहरीक अचानक ऐं शार्टेज नमूने सां शुरू थी आहे, हिनखे हर दोस्त ॾिसे पियो। तालकनि ऐं ज़िलनि सतह ते एहतजाजनि जो टाइम मुक़ररु करण ऐं उहो बि जल्दी जल्दी ऐं मेगा प्रोटेस्ट जो सॾु ॾियणु, इनखे हर को पंहिंजी नज़र सां ॾिसे पियो। पर मुंहिंजी नज़र में सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु नौजवान उस्तादनि खे इस्तेमालु कयो पियो वञे। ॿियो को सीनियर्स जे मथे बि सूर न आहे, न ई अपग्रेडेशन जो उन्हनि खे को वॾो ॾुखु आहे। बिना कंहिं मीटिंग ऐं मुशावरती गॾिजाणी सां एहतजाजी टाइम फ्रेम जोड़णु ऐं ज़िले सतह ते कोआर्डिनेटर मुक़ररु करणु, उहो मुंहिंजी नज़र में सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु एहतजाज करणु नौजवान तमिके जो रतबो आहे, पंहिंजो पाण चमकाइण सां ॿियो कुझु बि न। हिन एहतजाज में नौजवान उस्ताद रतबा आहिनि ऐं हाजी साहब वारो धड़ो शिरकत कंदो ऐं मेयर वारे धड़े जी मुशावरत खां सवाइ इहो कमु थिए पियो। पोइ ज़ाहिर आहे इहो धड़ो शिरकत न कंदो, पोइ उहो ई चवंदा त इलेक्शन खटे वियल दोस्तनि उस्तादनि जे धणी न कई ऐं लातालगी जो इज़हार कयो। इहो ब्यूरोक्रेसी सां मिलियल आहे ऐं नफ़रतूं फैलिजण ऐं तंज़ीम वारे धड़े तरफ़ हली वञे। मूंखे हिन खां सवाइ ॿियो को मक़सदु नज़र नथो अचे। तंज़ीम ट्रैक ते आई आहे त पोइ उन्हनि खे ई कमु करण जो टाइम ॾिनो वञे, इन्हनि सां गॾु बि उन्हनि जो साथी थी करे कमु कजे। हा सभु वेछा विसारे उस्ताद काज़ लाइ पतोड़जे, हा अगरि एहतजाज जी नौबत अचे हा त पोइ तंज़ीम जे प्लेटफॉर्म ताईं थिए। वेरी गुड अदा, आउं बि इहो ई पई पोइ कलाक खां सम्झाइण जी कोशिशि करियां न त हलो हलो हैदराबाद हलो। मूं अॻु में बि हिननि खे चयो हलो हलो हैदराबाद मरकज़ी ऑफिस हलो, छॾियो कराची प्रेस क्लब तव्हांजे कम जो न आहे, तव्हां हलो हलो होॾां हलो। हाजी शफ़ी छो नथो छोकिरनि खे चवे त भई बाबा छा थियो त जेको सुठो माण्हू हूंदो न, जो तंज़ीम सां हमदर्द हूंदो न, उहो इहो चवंदो पुट तव्हां ही ग़लति पिया करियो, कराची प्रेस क्लब ते तव्हां न वञो, तव्हां वञो होॾां मरकज़ी ऑफिस अथव, सदर वेठो आहे, वञी हुनखे चओ, हुनखे वञी तव्हां शिकायत करायो। नथो ॻाल्हि मञे, आउं तव्हां सां गॾु आहियां, तव्हां सां गॾिजी हलंदसि, आउं हुनखे चवंदसि जेको थोरी घणी मुंहिंजी ॻाल्हि रखे थो त आउं हलंदसि। ईअं हूंदा आहिनि वॾा, ईअं कोन जो ॿ भाइर पाण में विड़िया पिया आहिनि, टियों अची चए त छॾी हणी हणी 2-3 ठोशा ॿिया हणी छॾीस। हाजी शफ़ी वो कम पियो करे। हाँ मैडम, आपको लगता है कि 2022 में साजा ये मसले हल हो जाएंगे? अदा नुजूमी को नया पर थी वञण खपनि। होप फॉर गुड। अदी 10 ॾींहं स्कूलनि जूं मोकलूं आहिनि, आराम कयो। आराम त करियूं पिया, हा ॿियनि जो आराम फिटायूं पिया, इहा ॿी ॻाल्हि आहे। असां त आराम में आहियूं था, घर में सोफ़े ते सुकून था वेठा आहियूं। अच्छा जी सलीम बोज़ार चए थो उहिदे लाइ अर्ज़ु रखिणो आहे, ग़ुलाम रसूल साहिब जो नंबर ॾियो थी महिरबानी सां। उहिदे लाइ हींअर कहिड़ो उहिदो खपे था? ग़ुलाम रसूल मेयर जो नंबर तव्हांखे ॾेई छॾंदसि, भई ईअं वेठे उहिदो यादि अची वियो।
काशिफ इस्माइल मैडम, अगर सेक्रेटरी साहब से क्लियर लेटर जारी करवाया जाता जिसमें 50% फ्रीज या प्रमोशन का जिक्र होता तो काफ़ी बेहतर होता। अगर सेक्रेटरी ने जो लेटर निकाले प्रमोशन कमेटी की मेहनत के बाद निकले, नो डाउट। अगर इंतजार साहब या पेटेलिव ने लेटर निकलवाए तो 2014 से क्यों नहीं निकले? प्रमोशन कमेटी जी मेहनत नो डाउट, आउं पाण उन में तव्हां सां गॾु हिसो रही आहियां, तव्हां उन जो हल्फन चई सघां थी त प्रमोशन कमेटी पंहिंजी तरफ़ां महिनत कई। ओॾीमहिल पेटेलिव हुई कोन, ठीकु आहे न, पेटेलिव जा इलेक्शन पे हलिया, प्रोसेस में हुई, इन करे प्रमोशन कमेटी जो कमु करणु ठहियो बि पे ऐं उहे विया ऐं उन्हनि जेको एतमाद कयो पेटेलिव ते, ऐं हाणे एतमाद ते पेटेलिव पूरो लहे थी नथी लहे, इहा हाणे उनजो पंहिंजो फेल आहे। पर प्रमोशन कमेटी जस लहे, जेको जिन ग़ुलाम रसूल मेहर ते एतमाद कयो उन्हनि वटि हली विया, उन्हनि खे चयूं अनाऊं पंहिंजूं छॾियूं ऐं पंहिंजा मसइला रखियऊं, छो जो उन्हनि जे लाइ उस्ताद काज़ पहिरीं अहम हो बजाए हिन जे जो सियासत कनि हा। ऐं उनखां पोइ बि अॼु ॾींहं ताईं उन्हनि खे कुझु कोन मिलियो आहे, त बि कोर्ट जे लाइ उहो सोचनि था त कोर्ट वञूं, छा कजे, तंज़ीम जूं ख़ामियूं त आहिनि, उहे बसि मञूं पिया न विच में। शकील अहमद संजराणी, वालेकुम अस्सलाम। दौलत कुमार, आवां त कोर्ट पे विया, ॿियो केरु हले न, आउं कोर्ट वेंदा, ऐं सुबुह हिकिड़ी ॻाल्हि शाम जो ॿी, ईअं छो न? त मूं कहिड़ी ॿ ॻाल्हियूं कयूं आहिनि कोर्ट जे लाइ? अॼु बि जेको आहे मूंखे चयो वियो त भई तयारी करियूं पिया, मुंहिंजो मोस्ट वेलकम, मूंखे जेका शइ चओ ऐं तव्हांखे कागज़ पनो जेका मुंहिंजी तरफ़ां तव्हांखे खपे ऐं ॾियण लाइ तयारु आहियां। मूं त कॾहिं कोर्ट वञण लाइ मना कोन कयो आहे। हा, मूं तंज़ीमी अॻुवाणनि सां राब्तो कयो, उन्हनि खे मूं चयो त पेटेलिव धुर थिए, इंतज़ार साहिबु चयो त पेटेलिव तव्हां सां गॾु आहे। हाणे उहो प्रोसीजर किथे पहुतो आहे, असांखे महबूब शाह जेको आहे उहो गाइड बि कंदो आहे, लीड बि कंदो आहे, ऐं असां उन खां ई रहनुमाई वठंदा आहियूं, ऐं जेको हू चवंदो असां उन हिसाब सां कंदासीं। हा, अगरि तंज़ीम जे ख़िलाफ़ु का ॻाल्हि कंदो, हालांकि उहो असांजा प्रमोशन कमेटी वारा बि काफ़ी नाराज़ हुआ तंज़ीम ते, आहिनि बि सही, छो जो अञा ताईं प्रमोशन कोन थिया आहिनि, DPC जा लेटर निकिता आहिनि, थियो कुझु बि कोन्हे, पर हिन जो मक़सदु इहो कोन्हे जो असीं पंहिंजी मसीद ठाहे पंहिंजो फ़िरक़ो ठाहे वेही रहूं, इहो सुठो अमल कोन्हे। हाजी शरीफ़ इज़ ग्रेट मैन, हाजी शरीफ़, अच्छा जी, इहो असां सां कराची जे रस्तनि ते हो, अॼु हू हाणे बि यंग उस्तादनि सां गॾु आहे। हा, कराची जे उस्तादनि ते त इंतज़ार बि हो, कराची जे उस्तादनि सां गॾु रोडनि ते त शकूर बि हो, सिकंदर छजड़ो बि हो, अनारदीन बि हो, अनीता बि हुई, सिर्फ़ु हाजी शफ़ी छो थो यादि रहे? छो जो तव्हांजी दिली हमदर्दियूं हुन सां गॾु आहिनि, पर हिन वक़्तु हुनखे उहिदो खपे अदा, हुनखे सदारत खपे। अपग्रेडेशन ॾिसो, तव्हां जेको आउं पंहिंजी सची ॻाल्हि ॿुधायांव, चए पियो सेक्रेटरी डिसंबर में थींदी, मूंखे नथो लॻे, जेका हक़ीक़त आहे मूंखे नथो लॻे डिसंबर में थींदी, छो जो रिटर्न में का पॉलिसी साम्हूं अचे ई नथी। बा कहिड़े टर्म्स कंडीशन ते पिया करियो? रिटर्न में त का पॉलिसी साम्हूं अचे, 9/14 में कया अथव, कहिड़ी पॉलिसी तहत कया अथव? हा, पॉलिसी हूंदी ज़रूरु, छो जो तव्हां कैबिनेट जा इजलास पोइ कीअं कया आहिनि, कंहिं न कंहिं पने ते ॻाल्हायो हूंदव न, या तव्हां जेकी कमेटी ठाही आहे उन में तव्हां कहिड़े हिसाब सां कयो, उनखे छो नथा डिक्लेयर कयो? उनखे डिक्लेयर कयो वञे, ॿुधायो वञे उस्तादनि खे त अपग्रेडेशन थिए पई त कहिड़ी टर्म्स कंडीशन ते बि थिए, ठीकु आहे न? त इहे सभु शयूं मूंखे मुंहिंजे पर्सनल राय में त हिन चयो सेक्रेटरी त अक्टूबर जो महीनो प्रमोशन जो हूंदो, कोन थियो, ऐं नवंबर में बि कोन थियो, डिसंबर पियो हले, प्रमोशन कोन थिया, DPC जो लेटर कढाए सेक्रेटरी माठ करे वेही रहियो। त इन करे सच ॻाल्हायां त मूंखे सेक्रेटरी ते टके जो भरोसो कोन्हे, ठीकु आहे? मूंखे वरी पंहिंजी तंज़ीम मां कुझु टके पैसे जी उमेद आहे त कुझु न कुझु उहा असांजी हेल्प कंदी, बाक़ी सेक्रेटरी मां मूंखे टके जी हाणे उमेद कोन्हे, हू असांजे साम्हूं कूड़ो साबित थी चुको आहे। असां प्रमोशन कमेटी जे प्लेटफॉर्म तां जॾहिं मिलण वियासीं थिए त हुन वॾा वाइदा वचन कया, हू कूड़ो साबित थियो आहे। अॼु असांखे ब्यूरोक्रेसी जे ख़िलाफ़ु उथणु खपे, ना के तंज़ीम जे ख़िलाफ़ु असां को कमु करियूं। इहा शइ थोरो डिफरेंस मुंहिंजे ख़्याल में सम्झाइण में कामयाबु थी आहे की अलाए न, पर फेसबुक वारनि खे सम्झाइणु ॾाढो ॾुखियो कमु आहे।
मैडम आखिरी बात, आप इंजार साहब और मेयर सर से बात करें कि अपग्रेडेशन पॉलिसी में सेकेंडरी प्रमोशन का ऑप्शन लाजमी रखवाएं ताकि जो जिस तरफ जाना चाहे। काशिफ भाई, असल में जो आप इनका एजेंडा पढ़ के देखें मरकज़ का, तो उसमें जो है वो चार्टर ऑफ डिमांड में लिखा हुआ है कि अपग्रेडेशन पिछली तमाम मराहत के साथ मिलना चाहिए। बिल्कुल वाज़े क्लियर लिखा हुआ है कि पिछली तमाम जो भी मराहत हमें मिलती रही हैं, मीन्स टाइम स्केल, मीन्स हमारा प्रमोशन, सबके साथ मिलना चाहिए। ये हमारे चार्ट ऑफ डिमांड में शामिल है मरकज़ के। तो अब उस पर कितना इम्प्लीमेंट करवाते हैं, क्या करते हैं, वो अब मरकज़ को है, उसकी जवाब दी कि वो किस तरह कराते हैं। उम्मीद है तो सब नीन एतिरी देर मूंखे बर्दाश्त कयो, तव्हांजी वॾी महिरबानी, लख थोरा। आख़िर में इहो ई मशवरो ॾींदसि त 21 तारीख़ सुभाणे 2 बजे ही वेहंदा मरकज़ी ऑफिस में, बजाए 23 तारीख़ ते उस्तादनि जी एनर्जी, टाइम ऐं सभु उन्हनि जे जेको पावर खे वेस्ट करण जे, होॾां वञण जे, ऐं सिर्फ़ु फ़ोटो सेशन ऐं सेल्फीज़ जे करे ऐं कंहिं हिकिड़े मख़सूस माण्हू खे हीरो ठाहिण जे करे, उन खां बहितर आहे त उस्ताद काज़ जे लाइ कमु करिणो अथव त मरकज़ी ऑफिस ते सुभाणे 2 बजे जेतिरा माण्हू वधि में वधि थी सघो वञो, मिलो। मरकज़ी सदर उते मौजूदु हूंदो, जनरल सेक्रेटरी मौजूदु हूंदो। तव्हां उन्हनि खां पुछो फॉलोअप किथे पहुतो आहे, कहिड़ो कमु कयो अथई एतिरनि ॾींहंनि में, हेॾनि ॾींहंनि खां वेठो ई छा कयो अथई, वञी हुन खां सवाल करियो न। पोइ हुनखे थींदो त यार हीअ सुभाणे त मुंहिंजे घर ताईं पुॼी ईंदा हलिया, ठीकु आहे न, अॼु ऑफिस ताईं पहुता आहिनि, सुभाणे घर ताईं पुॼी ईंदा हलिया, पोइ थींदो मज़ो, पोइ ही कंदा कमु तेज़ी सां, ऐं इन्हनि जे बिहाफ कमु सुठा थींदा बि सही, ब्यूरोक्रेसी तव्हांजी ॿुधंदी बि सही, कमु थींदो ज़रूरु थींदा। पेट्रोलिफिक पावर जो नालो आहे, इन पावर खे यूज़ करियो तव्हां, ठीकु आहे। सेक्रेटरी मां जीअं मूंखे टके जी उमेदु कोन्हे, तीअं तनज़ीम मां तव्हांखे टके जी उमेदु कोन्हे, माना अली कुंभर तव्हांखे सेक्रेटरी मां उमेदु आहे, तनज़ीम मां उमेदु कोन्हे, त पोइ भाउ वञ, हीअं सेक्रेटरी वेठो हूंदईसि इन सेक्रेटरी में, वञी दरख़्वास्त ॾींसि, 8-10 दफ़ा में वञी फॉलोअप वठीसि, पोइ ॾिस छा थो थिए। दरख़्वास्त अकेलो माण्हू बि ॾेई सघे थो, सॼे क़ौम जे लाइ हिकिड़ो माण्हू वञी उथी बीह सघे थो, वञ घरां निकिर त सही मुंहिंजा भाउ, रुगो फेसबुक ते वेही लिखींदो, अचु सिंध सेक्रेटरी, अचु उते अची चईंसि सेक्रेटरी खे, बाबा छा पियो करी, तो मां उमेदु आहे, तनज़ीम मां त मूंखे टके उमेदु कोन्हे, तो मां एॾी उमेदु आहे, तूं बि मायूस कयो वेठो ई, अची चईंसि शाबाश मुंहिंजो ॾाओ भाउ। अच्छा, आप भी चलेंगे हैदराबाद सदर के पास? बिस्मिल्लाह, 100 दफ़ा, बल्कि मैं तो पहले ही बोल रही हूँ, मैं तो अभी थोड़ी देर पहले बल्कि कुछ अपने हम ख्याल दोस्तों से मैं प्लान बना रही थी, मैंने कहा चलना चाहिए और चल के सर मेहर का लाइव इंटरव्यू चलाना चाहिए कि आप उस्ताद आपसे मायूस हैं तो क्यों हैं, और आप कर रहे हैं तो क्या कर रहे हैं और कब तक कर रहे हैं, चल के उनसे पूछना चाहिए। मेरी पर्सनल राय में मैं अभी प्लान बना रही हूँ, मैं कल चली भी जाऊँ, क्योंकि जो काम उस्ताद काज के लिए फ़ायदेमंद होगा तो मैं वहाँ ज़रूर जाऊँगी। सुभाणे इन्हनि जे अॻियां गिड़गिड़ाए ॾिसो मतां कमु थिए, पर लॻे नथो। अच्छा, इन्हनि जे साम्हूं तव्हांखे गिड़गिड़ाइण थो लॻे, बाक़ी जेको प्रेस क्लब ते वञी ऑफिसरनि खे छा चवंदा, तव्हां उते चवंदा न अपग्रेड करियो, प्रमोट करियो, अपग्रेड करियो, प्रमोट करियो, करियो, शाम थी वई, घर विया हलिया। सेक्रेटरी चवंदो छा आहे, सुबुह खां शाम ताईं बीठा हूंदा, वेंदा हलिया, छा थींदो। इन खां बहितर आहे त अगरि केरु मुंहिंजे घर में ग़लति करे थो त आउं उन जे साम्हूं गिड़गिड़ाईंदसि कोन, ऐं उनखे अखियुनि में विझी ॻाल्हि कंदसि त बाबा छा मसइलो आहे, कमु करी थो या न, ठीकु आहे। सेक्रेटरी खे मिंथुनि करण खां बहितर आहे ग़ुलाम रसूल मेहर खे मिंथ कजे, सेक्रेटरीअ साम्हूं गड़गड़ाइण खां बहितर आहे त मेहर जे साम्हूं गड़गड़ाइजे, इन में का असांजी शान घटिजी कोन वेंदी। बजाए हिन जे जो कंहिंजी चुर्च ते जेको माण्हुनि खे फ़ोन कंदो अथे, हा तूं जेको आई उहो तोखे उहो ठठियो थो करिया, के छा ऑर्गेनाइज़र, ठठियो ऑर्गेनाइज़र थो करिया, न साईं असांजो छा, न बाबा तूं बसि थी हल, नालो ॾेई छॾ, हा ख़बर भई माण्हू चूहड़ जमाली जो, साईं वॾे खे इहा ख़बर कोन्हे त माण्हू चूहड़ जो आहे, हुनखे ठठे में हणी छॾी। ॿिया बि कई अहिड़ा मिसाल आहिनि, ठीकु आहे। हलो, पंहिंजो ख़्यालु रखिजो, अल्लाह करे ख़ुशि हुजो जिथे हुजो, मुंहिंजी पूरी तव्हां सां दुआऊं आहिनि, ऐं का ॻाल्हि बुरी लॻी हुजे त पोइ सम्झी वञिजो त मूं सच ॻाल्हायो। थैंक यू वेरी मच, अल्लाह हाफ़िज़।